अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, हाज़रीन व नाज़रीन, सामईन, बिरादरान इस्लाम, कुरान पाक जी हिकायत सगोरी तव्हांजे इन महफ़िल में मूं तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। इंशा अल्लाह अज़ीज़ उन जो तर्जुमो, तफ़सीर ऐं उन सां के मुतअल्लिक़ ॻाल्हियूं अवां प्यारी जमात जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। दुआ कजो अल्लाह ताला जल्ल जलालुहु शान पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदक़े में मूंखे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो आवाज़ घटि करायो।
या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तव्हां ॿुधायो त सभ खां अव्वल अल्लाह तबारक व तआला कहिड़ी शइ पैदा फरमाई? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पंहिंजे सहाबी सगोरे खे फरमायो, अव्वल मा ख़लक़ अल्लाहु नूरी, रब्बुल आलमीन सभ खां पहिरियां मां मुहम्मद करीम जे नूर खे पैदा फरमायो। उन सहाबी सगोरे पंहिंजे सोच मुताबिक़ सवाल कयो, या रसूल अल्लाह उहा तारीख़ कहिड़ी ही, ॾियारो कहिड़ो हो, टाइम कहिड़ो हो, सन ऐं साल कहिड़ो हो? छो त हर शइ असांजे जेका माहौल में थींदी आहे असां कंहिं न कंहिं ॾींहं ते, कंहिं तारीख़ ते, कंहिं सन में, कंहिं साल में थींदी आहे। जीअं अॼु को ॾियारो आहे, अॼु बि तारीख़ आहे, अॼु ॾींहुं बि आहे, सन साल बि आहे। सहाबी जी पंहिंजी सोच हुई। हज़रत जाबिर उन जो नालो आहे। उन पुछियो, साईं उहा तारीख़ कहिड़ी, ॾियारो छाजो हो जॾहिं अल्लाह पाक तव्हांजो नूर मुबारक पैदा फरमायो? अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु खपे त तारीख़ जो ताल्लुक़ हूंदो आहे सिज सां ऐं चंड सां। सुबुह जो सिज उभिरियो, शाम जो लथो, राति गुज़री, इहा पहिरीं तारीख़ गुज़री वई। हाणे वरी ॿिए ॾिहाड़े ते ॿी तारीख़, वरी राति ईंदी, वरी सिज उभरंदो 3 तारीख़। ॾींहं जो, राति जो, चंड जो ऐं सिज जो इन तारीख़ुनि सां ताल्लुक़ आहे। 30 तारीख़ूं थींदियूं त महीनो थींदो, 12 महीना थींदा त साल थींदो, 100 साल थींदा त सदी थींदी। इहो सिलसिलो दुनिया में ईअं हलियो आहे, हले पियो। हुन वीचारे सहाबी सगोरे जे ख़्याल में बि ईअं हो त का तारीख़, को सन, को महीनो, को ॾींहुं हूंदो। साईं खां पुछां, साईं अव्हांजो नूर त अल्लाह ठाहियो, पर ॾियारो कहिड़ो हो, सन कहिड़ो हो, तारीख़ कहिड़ी? पाण जवाब ॾिनो, लम यकुन फी ज़ालिकल वक़्ति लौहुन वला कलमुन वला शम्सुन वला कमरुन। ऐ मुंहिंजा प्यारा सहाबी सगोरा, जॾहिं अल्लाह ताला मुंहिंजे पाक नूर खे पैदा फरमायो, उन टाइम ते लो कलम कोन हो, आसमान अर्श कुर्सी कोन हो, सिज कोन हो, चंड कोन हो, ॾींहुं कोन हो, राति कान ही। तोखे तारीख़ कहिड़ी ॿुधायां? इहे सभु शयूं त पोइ ठहियूं, ऐं सभिनी जी जेकॾहिं असुल ऐं बुनियाद खे ॾिसिजे, पाण फरमाइनि था तो मुंहिंजो नूर हो। अल्लाह भई मुंहिंजो नूर जोड़े, पोइ वरी मुंहिंजे नूर मज़ा अल्लाह ताला सॼी काइनात बनाई। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद खां अॻु में जॾहिं अल्लाह पाक संदन नूर पाक जे ठाहिण जो इरादो पे फरमायो, अल्लाह साईं जल्ल जलालू अमन वालू अकेलो हो, न मलाइका, न हूरूं हुयूं, न गिलमान हुआ, न जन्नत हुई। यानी ईअं सम्झो त मा सिवल्लाह, अल्लाह खां सवा जो कुझु बि आहे उन जो का शइ कान ई। ख़ुदा त हमेशह खां आहे, हमेशह हूंदो। उन रब जी न इब्तिदा है, न इंतिहा है। अज़ली अबदी कदीम रब्बा, हमेशह खां हुयो। उन हमेशह खां रब हुजण वारी ज़ात बाबरकार इरादो फरमायो त मां पंहिंजी मखलूक जोड़ियां, ऐं उन मखलूक मां पहिरीं मखलूक मुस्तफ़ा जी ज़ात आहे। मतां कंहिंजे दिमाग़ में इहो उठ वेठल हुजे त माज़अल्लाह असां नबी करीम अलैहिस्सलाम खे मखलूक न आहियूं चवंदा,
या महाज़ अल्लाह असां नबी करीम जी ज़ात खे क़दीम चवंदा आहियूं। न, क़दीम ज़ात सिर्फ़ वाहिद ख़ुदा जी आहे, महबूब उन जो मख़लूक ऐं महबूब आहे। अल्लाह तबारक व तआला उन खे पैदा फरमायो ऐं अल्लाह ताला उन जे सदके में ॿियो जहान जोड़ियो। एतिरे क़दुर जो कुदसी हदीस में आदम अलैहिस्सलाम वारे तौबा वारे सिलसिले में जेका मोतबर सीरत जे किताबनि हदीस पाक आंदी आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं रसूलुल्लाह जो वसीलो विधो हो त मूंखे उन जे सदके माफ़ कर त अल्लाह ताला उन खां पुछियो हो। हालांकि ख़ुदा खे ख़बर आहे त भई चओ ख़ुदा खे मता को ईअं भाई त पुछे थो त बेख़बर आहे, न पुछे थो, उन में हिकमत आहे। हिकिड़ी ख़बर अल्लाह खे, ॿी ख़बर हज़रत आदम खे। अल्लाह साईं पुछेसि थो, अल्लाह साईं न पुछेसि हा त ख़ुदा खे बि ख़बर आहे। आदम खां न पुछे हा त आदम खे बि ख़बर आहे। पोइ अॼु तव्हांखे असांखे कंडे वाहण में केरु ॿुधाए? अल्लाह साईं पुछो, आदम ॾसियो, हदीस ठही, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि बयान कई। अॼु असां ॿुधी पंहिंजो ईमान ताज़ो पिया कयूं। कैफ़ अरिफ़्त मुहम्मदन वलम अख़लुक़हु, ऐ प्यारा आदम तो जंहिं मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो ॾेई मूंखां माफ़ी घुरी आहे। मां रब तोखां पुछां थो कीअं सुञातुई, अञा मां उनखे मोकिलियो त कोन्हे, आयो ई कोन्हे, तूं सुञातो कीअं? सम्झ में अचे थी ॻाल्हि बाबा? हज़रत आदम अलैहिस्सलाम जवाब ॾिनो, या रब्बे लम्मा नफ़ख़्त फ़ीय रूही फ़रफ़अतु रासी फ़रअयतु मक़तूबन अला क़वाइदिल अर्श। या इलाहल आलमीन, तो जॾहिं मूंखे पैदा फरमाए मुंहिंजे बोते में रूह मुबारक फूकियो हो, मुंहिंजे जिस्म में जमल जान पई त अखियुनि में नूर आयो। अखियुनि में नूर आयो त अखियुनि सां ॾिठुमि, छा ॾिसां त मौला पाक तुंहिंजे अर्श जे किनारनि मिनारनि ते मुस्तफ़ा जो नालो तुंहिंजे नाले सां लिखियल हो। फ़अरिफ़्तु वअलिमतु इन्नहु हुव अहब्बुल ख़ल्क़ि इलैक। पोइ मां सम्झी वरितो, मां इन मां नतीजो कढी वरितो त अल्लाह पाक खे इहो ई महबूब सभिनि खां वधीक प्यारो आहे। पोइ अॼु दिलि चयो त प्यारे जो कसम विझां। हालांकि अॻे बि पढ़ियुमि पे, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या अल्लाह, मूं पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे, माफ़ कर। माफ़ न कंदे त टोटले में पवंदुसि, मूंखे माफ़ कर। 350 साल इहा दुआ आदम अलैहिस्सलाम घुरी, पर आदम जी दुआ रब ॿुधी ज़रूर। चओ ईअं न चइबो त न ॿुधाई। कॾहिं कॾहिं असांजा मौलवी जोश में वरी चई वेंदा आहिनि, अलाह ॿुधे थी कोन। हवा अल्लाह जी ॿुधी त पे, सुभान अल्लाह, पर क़बूल नथो करे। पर जंहिं वक़्त में हज़रत आदम अलैहिस्सलाम आमना जे लाल जो वसीलो विधो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां मुजादा वसीले सां दुआ घुरियई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, सद्दक़्त या आदम, ऐ आदम तुंहिंजो इस्तदलाल सही आहे। आदम तुंहिंजो दलील वठणु सही आहे। तो जंहिं महबूब जो नालो मुंहिंजे अर्श ते ॾिठो हो, उन मां तो नतीजो दलील वरितो त इहो प्यारो आहे, तॾहिं त नालो लिखियो थी। वाकई सचो आहे, आदम तूं सच थो चवीं, एतिरो प्यारो आहे, एतिरो प्यारो आहे, एतिरो प्यारो आहे। लौलाहु
मा ख़लक़तुक वला ख़लक़तुल अफ़लाक, इहो न ठाहियां हा त तोखे बि कोन ठाहियां हा। ये फलक भी कोन ठाहिया हा, अर्श भी कोन ठाहिया हा, पंहिंजी कुर्सी भी कोन ठाहिया। मूंखे ज़रूरत ई कान्हे, मां वेहण खां पाक आहियां। अल्लाह साईं फरमाए थो कुझु न ठाहिया हा, जो कुझु मां। हिकिड़ी ॿी रिवायत में लौला हो मां अज़हरतु रबूबियत, अगर उहो न ठाहिया हा, उनखे न मोकिलिया हा त पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर कोन कया। पंहिंजी रबूबियत उहा बि मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर फरमाई आहे। उहो सॼे जहान जो, सॼी काइनात जो बाइसे तख़लीक़ आहे। माना हिन जहान जे पैदा करण जो सबबु रसूलुल्लाह जी ज़ात। हिनखे छा थियो आहे? न इनखे लूज़ आहे, बसि छॾे वरी पाणी पाण सजदो थो करे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या मूं जेका तव्हांजे आॾो हदीस बयानु कई उन खे तमामु सीरत जे सभिनी किताबनि तक़रीबन बयानु कयो आहे। इन सदक़ ते कंहिं बि जरह कान कई आहे त का रिवायत ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे या माज़ अल्लाह हथरादू ठहियल आहे, मौज़ू आहे। न सभिनि चयो आहे त इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन हदीस जे हवाले सां इन हदीस जो हिकिड़ो नालो रखियल आहे। कहिड़ो? हदीस लौलाक। कहिड़ी बाबा? ॾाढे जो कहिड़ी? हदीस लौलाक। मौलवी रशीद अहमद गंगोही खां कंहिं पुछियो आहे, देवबंदन जे पीरड़े खां, त बाबा दे ख़बर लौलाक वारी हदीस आहे या ठाही अथनि? जो यार इन जो असुल आहे, इन जो असुल आहे। माना बेअसल कान्हे, ईअं धोखे ते कंहिं ठाही कान्हे, इहा आहे ज़रूर। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हबीबन करीमन वारी इहा हदीस लौला सॼे जहान वारा आम चवंदा मुस्तफ़ा लौलाक जो मालिक आहे। छा चवंदा हो? लौलाक जो। असुल लफ़्ज़ लौलाक, टे लफ़्ज़ लौलाक, अखर आहिनि टे एक जा। माना छा आहे? जेकॾहिं तूं न हुजी त कुझु न हुजे। असांजे अखियुनि जे ठार आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान इहा ॻाल्हि थो करे। चवे थो वो न थे तो कुछ न था, गर वो नहीं तो कुछ नहीं, वो न थे तो कुछ न था, गर वो नहीं तो कुछ नहीं, जान है वो जहान की, गर जान है तो जहान है, जान है वो जहान की। बीचो जान है वो जहान की, जान है वो जहान की, गर जान है तो जहान है, वो न थे तो कुछ न था। मुस्तफ़ा जॾहिं न हुया त कुझु न हुयो। अल्लाह से सां त लेखो ई कोन्हो त रब्बा अज़ली अबदी क़दीम रब्बा, उहो हमेशह खां आहे। बाक़ी मुंहिंजा त शइ मां मुराद हूंदी आहे हादिस शइ जेका पैदा कयल हुजे, जेका मख़लूक हुजे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात खां सवा ॿियो कुझु कोन हो। मुस्तफ़ा आयो त सभु कुझु ठही पियो।
असां जवानी असांजी उन्हीं ज़माने में हिकिड़ो देवबंदनि जो मौलवी हूंदो हो। मौलवी साईं डॉक्टर साहब घणो सुञाणंदो हूंदुसि। हे वॾे मौलनि जो घणो पोस्टमार्टम कंदो आहे। नालो हुयुसि सुल्तान चंज। रते देर वारो कारी सुल्तान चवंदा हुआ। छा चवंदा हुआ? कारी। ॿाहिरि कंदो, तकीरो वकीरो कंदो, सुरड़ाब कंदो, मौलूद बि चवंदो। उन हिकिड़ो मौलूद चयो आहे, ॿुधो त दुश्मन बि मञे थो न। चवे तो अवल जह के अल्लाह पैदा कयो, अवल जह के अल्लाह सो अरबी मोहम्मद मोहम्मद हुयो, सो अरबी मोहम्मद मोहम्मद हुयो, अवल जह के अल्लाह। तंहिंजी माना त अॻियां जेके हा अॻियां हुया त इहे चट, पर कुझु न कुझु पाड़ साई आहिनि। कुझु थोरी हाणे त कमु पूरो थियो। न अर्शे बरी हो न लोहो कलम, न कुर्सी न काबो न अक्सा अलम, न अर्शे बरी हो न लोहो कलम, न कुर्सी न काबो न अक्सा अलम, अवल नूर जह जो सभिनि में बरियो, सो अरबी मोहम्मद। चओ सो अरबी मोहम्मद मोहम्मद, अवल जह के अल्लाह पैदा कयो, सो अरबी मोहम्मद। अदा असां त इहा ई था ॻाल्हि कयूं न, उहा ई था कयूं, बि था कयूं। इन खे छा चइबो आहे सिंधी में? मौलूद। छा चइबो आहे? हुन में किताब छपियो सुल्तानी मौलूद। सुल्तानी मौलूद। मौलूद जी माना अचेव थी? मौलूद मीलाद ॻाल्हि साॻी। मौलूद मीलाद मां वरितल आहे। मीलाद ऐं मौलूद। मौलूद चइबो उन शहर खे या उन शहर खे या उन नात खे जंहिंमें रसूलुल्लाह जे अचण जो ज़िक्र हुजे। मौलूद चइबो ई उन्ही शेर खे आहे। डॉक्टर साहब ईअं न सही, मीलाद जो ज़िक्र हुजे जंहिंमें महबूब जे मीलाद जो ज़िक्र, मीलाद जे ज़िक्र वारे खे मौलूद चइबो। सम्झ में अचे थी न बाबा? इहो त सॼे जहान खां वठी, मुंड खां वठी करे, शुरू खां वठी करे इहो सिलसिलो हलंदो पियो अचे। अॻे हिननि खे अकुल कोन हो छा? हाणे नई फतवा था ॾियनि त मौलूद मीलाद नाजाइज़ आहे। बाबा पोइ नाजाइज़ आहे त तव्हां वारा मौलूद छो चई विया? साईं ख़ुदि हिननि जो अमरोटी मौलूद चई हो। कयूं या न? असांजा आलिम सिंधी हिकिड़ो असांजो मशहूरु हूंदो हो बुज़ुर्ग, रमज़ान नालो हुयुसि। वाढो सादो माण्हू हो, पर वाह जो मुस्तफ़ा जी तारीफ़ थी। अॼु जाम मोहम्मद जायो वाज, जाम मोहम्मद जायो आ, सखी शाह अरब मंझे आयो आ, अॼु जाम मोहम्मद। कहिड़ी थो ॻाल्हि करे? सुभान अल्लाह। भला ठरो था? इंतज़ार तव्हांखे करायूं, माफ़ कजो, बंदि परे आहे। वरी सियारो
शहर मके मंझ शादियूं थियूं वाह वाह मुबारक बादियूं थियूं। जाते वञो ताते वण मुबारक हुजनि, जबल मुबारक हुजनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए थो मां सवेर जो निकिरी बैतुल्लाह जो तालो अची खोलियुमि ऐं मां ॿुआरी सुआरी कढी दर खोलींदुसि, मूंखे घर जी पोइते जी ख़बर कान आई। पर जीअं जो मां काबतुल्लाह शरीफ़ में दाख़िल थिया, अञा बैतुल्लाह शरीफ़ में पहुतो कोन आहियां, साम्हूं मां बैतुल्लाह जे आयो आहियां। मां ॾिठो त बैतुल्लाह शरीफ़ मूं वारे घर ॾे सजदा पियो करे। शहर मके मंझ शादियूं थियूं वाह वाह मुबारक बादियूं थियूं। सारे आलम ते इमदादियूं थियूं, सारे आलम ते इमदादियूं थियूं। मौला मींह रहम जो वसायो अज जाम मोहम्मद। मुंहिंजा दोस्त हर शइ पई ख़ुशी वराए। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए मां हैरान थी वियुसि त मुंहिंजे घर ॾे काबो छाजे लाइ पोइ सजदा करे। मां अञा जो अॻिते वञा त जेतिरा बि बुत हुआ सभु किरिया पिया, ऊंधा थिया किरिया पिया। दिलि में चंबियनि नंढनि खे जॾहिं ॾिसां न वॾड़े खे थो ठारियां। जेको सभिनि में वॾो पूज़ हो, जॾहिं निकिरा वठी उभो कयां त हथु कढां त ॿियो दफ़ो टियों दफ़ो चयमि छा ॻाल्हि आहे? उन बुत ॻाल्हायो सुबुल हुदा वर रशाद वारो किताब बुज़ुर्ग जो सीरत शामी जे नाले सां मशहूर आहे। उहो सीरत शामिया वारो सुबुल हुदा वारो बुज़ुर्ग लिखे थो त सैयदना अब्दुल मुत्तलिब जो उभो कयो, वरी किरियो, वरी उभो कयो, पर बुत ॻाल्हायो कि हाणे मां न उथंदुसि ऐं मोहम्मद अची वियो आहे। हाय हाय कुर्बान वञा आका जी ज़ात। मुंहिंजा त हे त आहे महबूब जे ॼमण वारे ज़माने जी ॻाल्हि। पर ख़ुदा जो कसम आहे, जीअं न दुनिया में तव्हां ॾिठो हूंदो ॿाहिराड़ी जा माण्हू आयो, तव्हां ॾिसंदा हो न वॾे असुर जे टाइम ते सिज उभरण खां 1.5 कलाक, कलाक, सवा कलाक अॻु में आसमान जे किनारनि में ॻाढ़ाण थी वेंदी। तव्हां सिंधी में छा चवंदो? बाख फुटी आहे। छा चवंदो आहे बाबा? बाख थी फुटे। पोइ तव्हांखे पक थी वेंदी आहे त इजो सिज उभरियो, इजो सिज पोइ कलाक लॻे, सवा लॻे, पर पोइ उभरंदो आहे। हलंदे हलंदे रोशनी वेंदी वधंदी 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 त सिज पंहिंजी कनी कढंदो, कनी कढंदो पोइ सारे जहान खे रोशन करे छॾियो। पर इहो सिज वरी शाम जो लही वेंदो आहे। मुस्तफ़ा जे सूरत में जेको सिज उभरियो सो क़यामत ताईं रोशन आहे। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, ये सिज जे उभरण खां अॻु में पाख फुटंदी आहे, फजर थींदी आहे, सुबुह साज़ थींदो आहे, आसमान जे किनारनि में रोशनी थींदी आहे। उहा रोशनी ॿुधाईंदी आहे त सिज उभरण वारो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में बि अहिड़ा निशान ज़ाहिर थिया पे, दुनिया खे पतो पियो पे त का हस्ती अचे थी। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां, पोइ अॻिते हलो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां राति जो पंहिंजे घर में सुतल आहियां महबूब जे आमद खां अॻु में। भाई मोबाइल बंदि कयो, सुतो पियो हां, राति जो ख्वाब ॾिठो, पर ख्वाब मूंखे हैरत में विझी छॾियो। ख्वाब जी नोयत कहिड़ी हुई, मुंहिंजे घर जे अंगण में ॿाहिरि खुलियो मैदान जेको हूंदो आहे अंगण, उन में हिकिड़ो संढड़ो वणु निकितो, पर जिन ज़मीन मां गुहा करे निकिरे ईअं निकितो। ॾिसंदे ॾिसंदे वधंदो वियो वधंदो वियो वधंदो वियो, ॾिठुमि त हुन में लखे ॾार आहिनि, लखनि ॾारनि में लखे ॾारियूं आहिनि, लखनि ॾारनि में लखे पन आहिनि, लखनि पननि में लखे गुल आहिनि। हुन जी चोटी आसमान सां लॻी आहे, हुन जा किनारा रूह ज़मीन ते पखिड़िजी विया। ओड़क ज़मीन ताईं, सिज लहण ताईं, ॾखण ताईं, उतर ताईं, ही ख़ुदा जी जेका सारी ख़ुदाई नज़र अचे थी, उन जे लाइ मूं ॾिठो त उहो वणु सॼे जहान में पखिड़िजी वियो, तमामु ख़ुशबूदार हुस्न वारो। उन जे पन मां रोशनियूं पियूं निकिरनि, नूर जूं लाटूं पियूं निकिरनि, गुलनि मां ख़ुशबू पई निकिरे, नूर जूं लाटूं पियूं निकिरनि। अञा जो खणी निहारिया त ॾखणा हज़ारे माण्हू, ओभारा हज़ारे माण्हू, उत्तर खां हज़ारे माण्हू, ओलह खां हज़ारे माण्हू, कुहाड़ा खयूं पिया अचनि, कुहाड़ियूं खयूं पिया अचनि, तलवारूं खयूं पिया अचनि, वण खे वढण जी कोशिश पिया कनि पिया, चारई तरफ़ वण खे घेरो करे विया। पर अञा जो निहारिया त हिकिड़ी सोणी सूरत वारे वण जे ॿाहिरां पहरो ॾिनो, सभई भॼी विया। उहा चए थो सूरत अहिड़ी सोणी जो छा तव्हांखे ॿुधायां, हुनजो बयान नथो करे सघां। हुन जूं अखियूं निरालियूं, हुन जा वार सोणा, हुन जा दंद बहितरीन, हुनजो गुफ़्तगू अजीब, हुनजी शकिल मुबारक बेमिसाल, सूरत हुनजी। मुंहिंजा दोस्त हज़रत अब्दुल मुतलिब हैरान थी वियुसि, दिलि में चयमि अलाए छा आहे, दहशत बि थी, जागी पियुसि, सॼी राति निंड कान आई। सुबुह जो सवेर मके पाक में हिकिड़ी औरत रहंदी हुई जेका काहिना हुई, ईसा यहूदी मज़हब जी ही, यहूदी मज़हब जी ताबीर ॿुधाईंदी हुई। दिलि में चमकनि खां ताबीर पुछां त ही छा मूं ॾिठो आहे, अञा मूंखे सम्झ नथी अचे। पाण सिधो ॾींहुं माई वटि विया। हज़रत अब्दुल मुतलिब मके पाक में तमामु वॾो मुअज़्ज़ज़ हो, इज़त वारो हो, शानदार हो। हुनजी शकिल, हुनजी सूरत, हुनजी वज़ो, हुनजी कतव, हुनजो लिबास तमामु शानदार हूंदो हो। माई वटि वियो त माई उथी बीठी, साईं तव्हां कीअं आया आहियो, वेहो भला, वेठा आहियो। मूं बाबा ख्वाब ॾिठो आहे, मूंखे ताबीर त ॿुधाए। जो सैयदना अब्दुल मुतलिब समूरो ख्वाब बयान करे बस कई, माई बेहोशी थी, रड़ बि कयई, दाह बि कयई, किरी बि पई। अब्दुल मुतलिब साईं हिन खे छा थी वियो, वेही रहिया। काफ़ी देर खां पोइ उथी पर अखियुनि मां लुड़क पिया वहनि। चवण लॻी, साईं अब्दुल मुतलिब तोखे लख मुबारकूं हुजनि, इहो वणु जेको तुंहिंजे घर मां निकितो आहे इहो इस्लाम जो वणु आहे। उनमें इहे लखे ॾार सहाबी आहिनि, लखनि ॾारनि में ॾारियूं इहे ताबई आहिनि, ताबनि खां पोइ लखे पन इहे वली आहिनि, आलिम आहिनि, इहे गुल, इहे मुस्तफ़ा जी उम्मत आहे। ऐं इन वण खे जेके ॿाहिरां वढण ते आया इहे काफ़र दुश्मन हूंदा, पर जंहिं ॿारड़े नौजवान इनखे पहरो पे ॾिनो सो अब्दुल मुतलिब तुंहिंजे ख़ानदान मां मिठो मोहम्मद ईंदो। अब्दुल मुतलिब चयो त ॾाढो ख़ुशि थियुसि, पर चयोमांसि तूं छो रड़ कई, किरी छो पई आहे, तोखे छा थियो? मूंखे छा थिए, असां इन्ही नबी जे सालनि खां इंतज़ार में आहियूं।
असां ईअं भाईंदा हुआसीं त इहो बनी इसराइल में ईंदो, छो त 4000 ख़ुदा जा पैगंबर बनी इसराइल में थिया। इहा हिकिड़ी क़ौम आहे जंहिंमें घणे खां घणा नबी ऐं रसूल थिया, तंहिंजे करे असांखे पक हुई त इहो ईंदो, असां बनी इसराइल में ईंदो। मां बि उन मज़हब जी आहियां, रड़ इन्ही जे करे कयमि, दाह इन्ही जे करे कयमि त हाय हाय इहा नेमत असां ॾे कान आई, इहा कुरैशिन ॾे हली वई। सभई चऊं सल्लल्लाहु अलैका या सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे पढ़ो सल्लल्लाहु। सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, वो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं मां पोइ वरी इंतज़ार में रहियुसि त इहा नेमत अलाए कॾहिं मुंहिंजे घर में ईंदी। अल्लाह जी मर्ज़ी ही, अल्लाह पाक जो इरादो हो। जॾहिं अल्लाह से चाहींदो आहे उन टाइम ते उहो वक़्तु अचण वारो हूंदो आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे नेठ विलादत जो वक़्तु आयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जी हर शइ निराली। असांजा दोस्त चवंदा आहिनि तव्हां नबी खे बशर नथा मञो। हुज़ूर त बशर हो। पहिरीं त मां ॿ टे दफ़ा तव्हांजे इलाइक़े में बि चयो आहे, अॼु बि चवां थो त कहिड़े बेवकूफ़ चयो आहे त असां बशरीयत जो इनकार कयो आहे। उहो कहिड़ो बेवकूफ़ आहे जेको चवे थो त महबूब जी बशरीयत जो इनकार कयो। कंहिं इनकार कयो? पोइ वरी छा चवंदा आहिनि, मञूं था न? असां जवाब मञूं था कि पोइ दूर छो? जेकर बशर आहे त दूर छो? मां पुछां थो त बशर जो नूर ज़िद न आहे, नूर जो ज़िद बशर न आहे। माना ईअं थी नथो, छो त ज़िद ॿई गॾिबा न आहिनि। कारो ऐं अछो न गॾिबा, राति ऐं ॾींहुं ॿई न गॾिबा। सम्झो था न बाबा? रोशनी ऐं ऊंदाही ॿई न गॾिबा। ॿिन्ही मां हिकिड़ो हूंदो, ॿियो न हूंदो। बाक़ी नूर बि आहे, बशर बि आहे, ॿई शयूं गॾु आहिनि। तव्हां नबी करीम अलैहिस्सलाम जे नूर जो इनकार था कयो, कुफ्र था कयो, कुफ्र। मूंखां लिखाए वठो, मां फतवा ॾियां त जेको रसूलुल्लाह खे नूर नथो मञे सो काफ़िर आहे। छाजे करे? पुछो छाजे करे? चओ पुछो पुछो। हिन जे करे त चइबो त फलाणो नूर नाहे, इन जो मतिलबु थियो त माना ऊंदाही आहे। नूर जो ज़िद ऊंदाही आहे, नूर जो ज़िद बशर नाहे। चई नूर नाहे माना हुजूर खे ऊंदाही थो चवे, ऐं हुजूर खे ऊंदाही चवणु कुफ्र आहे। इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरम व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, मज़हब हक़ अहले सुन्नत, मुनाज़िर इस्लाम मुफ्ती अब्दुल रहीम साहब सिकंदरी। सिराजम मुनीरा, मुस्तफ़ा के अल्लाह ताला जी ज़ात सिराज मुनीर, रोशन करे मोकिलियो आहे। अहिड़ो रोशन आहे जो मुस्तफ़ा जे सदके सॼो जहान रोशन आहे।
हाणे तूं तुंहिंजो नूर नाहे नाहे माना उदाही थो चवे न, पोइ मुस्लमान तूं छाजो आहे, पोइ ईमान तुंहिंजो छाजो आहे, पंहिंजे नबी खे उदाही थो मञे। अड़े तोखे मञणो पवंदो त महबूब करीम जी ज़ात नूर आहे, ऐं नूर चवण सां बशरियत जी नफ़ी कान थींदी, छो त ॿई पाण में ज़िद न आहिनि। जिते नूर हूंदो उते बशर बि थी सघे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकाह जी नूरानियत जो इनकार कंदे काफ़र बणिजी वेंदे, ताकी बशरियत जो इनकार असां अॻे बि कोन कयो आहे, अॼु बि कोन था कयूं। मज़े जी ॻाल्हि आहे, असां त शिरक कयो ई कोन था, मीलाद मल्हाए शिरक जी पाड़ था पॼूं। कीअं साईं? मीलाद मल्हाए असां त शिरक जी। अल्लाह छा आहे? अल्लाह समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह ताला जी ज़ात बेनियाज़, महबूब जी ज़ात नियाज़मंदी पेश कई। लम यलिद वलम यूलद, न अलाह कंहिंजो ॼणियल न वरी अलाह कंहिंखे ॼणियो। अल्लाह से हज़रत आमना वटि आयो, अब्दुल्लाह अबो, अब्दुल मुतलिब ॾाॾो, दाई हलीमा दाई। अलाह से इन शयुनि खां पाक आहे, दाईअ खां पाक, अबे खां पाक, ॾाॾे खां पाक, अमड़ खां पाक। महबूब खे सभु शयूं आहिनि। असां त महबूब जो मीलाद मल्हाए दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त शिरक न कजो, मथां नबी खे अलाह सम्झो। अलाह साईं महबूब खे दुनिया ते रवानो फरमायो आहे। इन मीलाद सां त शिरक जी पाड़ पटबी आहे। ऐं रहियो बाक़ी सुवाल इहो त पोइ को ख़ुशि थिए को न थिए, उहा त शुरू खां हलंदी थी अचे। उहा त शुरू खां हलंदी थी। हिकिड़ा ख़ुशि थिया ऐं हिकिड़ा असां त यार ख़ुशि आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो? मां को विसर थी वई, मां उथंदे तव्हांखे रबीउल अवल जी मुबारक ॾियां। मीलाद खे मल्हाए, मीलाद खे मल्हाए, राज़ी ख़ुदा कंदासूं, महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासूं। इहे दादा चओ भला, मीलाद खे मल्हाए, मीलाद खे मल्हाए, राज़ी ख़ुदा कंदासूं, महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासूं, सीना सफ़ा कंदासूं। अवां खणी ॾिसो, ख़ुदा जो कसम शहरनि में वञो, अवां ॾिस जथो लॻंदो सॼो मुल्क साओ लॻो पियो। ॼाणे खणी विहार त मुस्लमान खे ख़ुशी आहे। छाजी ख़ुशी आहे? त मुस्तफ़ा आयो आहे। अवां छाजी ख़ुशी आहे? जंहिं शिरक जी पाड़ पटी, बिदअत जी पाड़ पटी, बेदीनी जी पाड़ पचई, कुफर जी पाड़ पचई। हज़रत अब्दुल मुतलिब थो चवे त मूंखे उनजे अचण जो इंतज़ार हो। वण त ॾिठुमि, सभु कुझु ॾिठुमि, ताबीर बि मिलियो, पर इंतज़ार हो। नेठि उहो ॾिहाड़ो आयो जो अम्मा आमना जी झोली खे ख़ुदा आबाद फरमायो। हाँ, मुस्तफ़ा झोली अम्मा जी में आया। झुलो चंद्र झोलिया में चांदान थी, खुदाईअ में खुशबू जी सुरहान थी। सुभान अल्लाह। दाई दिल भर ॾिसी वई रुतबे रसी, प्यारो रब जो पति। इहे सभु सिंगार दातर ॾिना, लुटे लुटे पीघो पियो मानीअ बिना। आयो मोहम्मद घर आमिना, लुटे लुटे पीघो पियो मानीअ बिना। आयो मोहम्मद। हज़रत अब्दुल मुतलिब सही फरमाए थो त जंहिं राति मुंहिंजो प्यारो
सोनो महबूब जावा रसूल अल्लाह जावा हजरत महबूब करीम जी ज़ात अम्मा जे झोली में आया। उन्हीं रात मक्के में बिल्कुल शहर जे छेड़े में हिकिड़ो अरब सगोरो हो, कुरैशी हो, उन्हीं वरी ख्वाब ॾिठो। हेॾो मुस्तफ़ा आया, होॾे हुन ख्वाब ॾिठो। अदा शाहपुर में मां ख्वाब न कंडे वाहण वारनि खे ख़बर पवंदी? भला कंडे वाहण वारा ख्वाब लो मूंखे पवंदी कान। ख्वाब जो मसइलो अहिड़ो आहे जेको ॾिसंदो हुनखे ख़बर। साईं ॼावा अमड़ आमना जी झोली में आया, कंहिंखे ख़बर कान्हे। हुन हमरा ख्वाब लधो शहर जे छेड़े में क्या ॾिठई त मके पाक में तमाम घणी ऊंदाही छाइजी वई आहे। अहिड़ी जो हथ न ॾिसे हथ खे, परेशान थियो छाजी ऊंदाही आहे। पर थोरी देरि खां पोइ ज़म जे खूह मां हिकिड़ो नूर निकितो जे सॼो जहान रोशन करे छॾियो। शादीशुदा कोन हो, उमिरि हस 40 साल। चओ बाबा उमिरि घणी आहे? गैर शादीशुदा हो, लाल हुयसि कान। माउ सां ॻाल्हि कई, अमा मूं राति ख्वाब लधो आहे। माउ हुनखे हिकिड़े काहिन ॾे वठी वई। तई मुंहिंजे नौजवान पुटु 40 साल उमिरि अथसि, समझदार आहे, ॿार कोन्हे, इन ख्वाब ॾिठो आहे, ताबीर त ॿुधाए। उन सोचे चई यार ॿियो त सम्झ में कुझु कोन थो अचे। मके में जेका ऊंदाही आहे इहा कुफ्र जी ऐं शिरक जी आहे। माना मके वारा शिरक ऐं कुफ्र में काहे पवंदा। बाक़ी जेको ज़मज़म जे खूह मां नूर निकितो आहे ऐं जंहिंजे करे सॼो जहान रोशन थी वियो आहे, मूंखे सम्झ में ईअं थो अचे त जेको ज़मज़म जो मुतवली आहे, संभालींदड़ आहे, यानी अब्दुल मुत्तलिब, उन्हीअ जे खानदान मां हिकिड़ो जवान पैदा थींदो जो सॼे जहान खे रोशन करे छॾींदो। बसि हिकिड़ी ख़बर हुई ख्वाब ॾिसण वारे खे, ॿी हुनजे माउ खे, टीं ताबीर करण वारे खे, चौथो को हुयो ई कोन। महबूब जी ज़ात बाबरकात 40 साल गुज़रण खां पोइ नबूअत जो ऐलान कयो। घणे अरसे खां पोइ बाबा? घणे अरसे खां पोइ? आम तरह चवंदा त नबी करीम अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह 40 साल का ख़बर ई कान आई। बेअदबी करे, गुस्ताखी करे लिखियो अथनि पंहिंजे किताबनि में त 40 साल नबी खे का ख़बर कान आई। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। 40 साल खां पोइ ऐलान करण में हिकमत कहिड़ी भला? पहिरीं हिकमत त थुल्हे लेखे इहा आहे त कलमे में छा चवंदा हो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। छा चवंदा बाबा? मुहम्मद कंहिंजो रसूल? ॾाढे ॻाल्हायो बाबा। अदा कंहिंजो? लिखो थी वियो। जंहिंजो रसूल आहे उहो जॾहिं चवंदुसि तॾहिं ऐलान कंदो न। जे उहो नथो चवे त चुप कर, अञा तरस त कोन थो ऐलान करे, लेकिन रसूल त शुरू खां वठी आहे। बाक़ी 40 साल इन जे करे ऐलान न पियो करे जो जंहिंजो आहे रसूल उहो चवेसि त करे न सही। हिकु ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि कहिड़ी? अल्लाह साईं जी हिकमत हिन में इहा त तव्हां मुंहिंजे महबूब जो 40 साल दौर ॾिसो, नंढड़ाइप ॾिसो, जवानी ॾिसो, उन खां पोइ फूह जवानी ॾिसो, 40 साल मुस्तफ़ा जो राति ॾिसो, ॾींहुं ॾिसो, उथंदड़ ॾिसंदो, घुमंदड़। महबूब जी पूरी ज़िंदगी ते गौर कयो, इंशाअल्लाह ताला तव्हांखे 40 सालनि में मुस्तफ़ा में को ऐब नज़र ईंदो ई कोन। अल्लाह जी फरमाए थो हाणे 40 साल खां पोइ हो त चवे मां नबी आहियां, पोइ तव्हांखे लॼ अचणु खपे त जंहिं 40 साल कूड़ कोन ॻाल्हायो उहो अॼु छो कूड़ ॻाल्हाईंदो? अबा ईअं आहे न साईं, जंहिं 40 साल कूड़ न ॻाल्हायो उहो अॼु छो ॻाल्हाईंदो? माना हिकिड़ी अकुल वारनि खे दावत ई त सम्झ वारा सम्झो। पोइ जेके सम्झ वारा हा सिद्दीक़ अकबर ॿुधण सां चयो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूल, तेरी कान कई छो त हुनखे पक थी वई त महबूब करीम अलैहिस्सलाम 40 साल ताईं इन जे करे ख़ामोश रहिया जो हिकु त ख़ुदा जो हुकुम न हो,
एक तो खुदा जो हुक्म, ॿियो इन में हिकमत ही त भली 40 साल हुजूर खे ॾिसो, पर जॾहिं ऐलान फरमायऊं त उन पोड़े जी उमिरि थी वई 80 साल। घणा बाबा? 40 सालनि में ख्वाब ॾिठो हुई महबूब जी ज़ात पूरी रात ॼावा, हाणे 40 साल ॿिया गुज़री विया त महबूब जी उमिरि घणी, हुनजी घणी? ॿुधई काल त मके में हिकिड़ो शख़्स आयो आहे जेको नबी थो सॾाए, हली आयो। चंद सहाबी थिया, चंद मुस्लमान। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात मां बरकात खे चवण लॻो, साईं मां ॿुधो आहे तव्हां नबी था सॾायो। पाण फरमायो सॾाया कोन थो आहियां। सॾाइण वारी ॻाल्हि न आहे, बल्कि हक़ीक़ी नबी आहियां। क़िबला मां बि समझदार आहियां। अव्हां जी का निशानी नबूवत जी, अव्हां जे रसूल हुजण जी, अव्हां जे नबी हुजण जी, अव्हां जे सचे हुजण जी का अहिड़ी त मूंखे बि निशानी ॿुधायो जो मूंखे तसल्ली थी पवे। हुज़ूर पाक उन जे निहारे खिली फरमाइनि था, अञा बि कहिड़ी तोखे निशानी ॿुधायां? मोहम्मद जो नूर हो। उन त कैसे ख्वाब को न ॿुधायो हो न, फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे तव्हांखे हिकिड़ो शक थी पियो हूंदो त भला हो बि वीचारड़ा चवंदा आहिनि बशर, तव्हां बि इनकार कोन था कयो, बि जहिड़ो था जो, जहिड़ो ॿिनि ॻाल्हियुनि जो आहे। हिकिड़ो जहिड़ो आहे त साईं खे नूर नथा मञनि, ॿियो जहिड़ो जी ॻाल्हि थिया त बशर चवनि था पर पाण जहिड़ो। बशर चवनि था पर मां तो चवां पाण जहिड़ो त कोन्हे, 1.25 लख नबीअ जहिड़ो ई कोन्हे। 1.25 लख नबीअ जो बि सरदार आहे, ॾाढो जो 1.25 लख नबीअ जो बि। अल्लाह ताला फरमाए तो तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफा बादहुम दरजात। अल्लाह ताला फरमायो सब रसूल शान वारा, हिकिड़नि सां अल्लाह कलाम फरमायो, हिकिड़नि सां ख़ुदा ताला गुफ्तगू फरमाई बिना वहीअ जे, जीअं मूसा अलैहिस्सलाम सां। व मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफा बादहुम दरजात, ऐं हिकिड़ा उहे बि अल्लाह जा नबी आहिनि जो अल्लाह सही सभिनी खां रफा दर्जो बुलंद फरमायो आहे। सभिनी तफ़सीर लिखियो आहे त रफ़ा दरजात मां मुराद रसूलुल्लाह जी ज़ात, जंहिंजो ख़ुदा तबारक व तआला सारे जहान खां दर्जो बुलंद फरमायो आहे। बोल साहब तूं मां जहिड़ो ई कोन्हे, मां तो जहिड़ो कोन आहियां, तूं पिणे जहिड़ो कोन्हे, तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे माउ जहिड़ी कान्हे, तुंहिंजी माउ तुंहिंजे ज़ाल जहिड़ी कान्हे, तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे भेण जहिड़ी कान्हे। तूं पढ़ियल जेकॾहिं आहे त ज़िहार जो मसइलो पढ़ियो हूंदई, ज़िहार फिक़ह जो मसइलो आहे, बोल हुनखे ख़बर आहे। रुगो तोखे मां 1000 रुपयो इनाम थो ॾियां, हिकिड़ो दफ़ो चओ त जहिड़ी मुंहिंजी अमड़ तहिड़ी ज़ाल, त पुट निकाह ॿियो कराइणो पवंदी। या त पोइ तोखे रोज़ा रखणा पवंदा, या बानो आज़ाद करणो पवंदी, या को न को नंढ ॾियणो पवंदी। जो क़ुर पाक में ज़िक्र लॻो बीठो आहे, फिक़ह जे किताबनि में माउ खे भेण जहिड़ो, भेण खे माउ जहिड़ो, ज़ाल खे धीअ जहिड़ो नथो चई सघी, निकाह में खलल अचई। अड़े जेकॾहिं तूं पाण खे पंहिंजी घर वारीअ खे माउ जहिड़ो नथो चवे त नसवारी तोखे कहिड़ो हक़ आहे जो आमना जे लाल खे नबी पाक खे पाण जहिड़ो थो चवई। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह जा वली त हीअं था चवनि, अल्लाह जा बाना त हीअं था चवनि, जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी। हुजत हो त पुनल साम्हूं कमीनीअ के ही असुल आर्य जाम जे पल आऊं पेई। हू जा पाइन पेरनि में तह जुतीअ ना जेही, अरे विसारे वेही तन के तिन खे आऊं कीअं रहा। हिकिड़े सहाबी जी मूंखे का हदीस रिवायत ॾेखारिजांइ, चयो हुजे त या रसूल असां तो जहिड़ा आहियूं या तूं असां जहिड़ो आहे। सहाबी त ईअं चवंदा हुआ, सिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल तुंहिंजे मथां अबो अम्मा सां घोर करे छॾियो। अबो कुर्बान, अमड़ कुर्बान, तुंहिंजे मथां सिर कुर्बान, जान कुर्बान, बच्चा कुर्बान। मुंहिंजा महबूब तूं सभिनि खां निरालो आहे। मुंहिंजे महबूब जी पाक घर वारी चओ सुभान अल्लाह। हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका। मां सें खुशदार वारे पासे बलोचिस्तान में मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त सना वेठे बयान कई त हिकिड़े मौलवी बाक़ाइदे उथी बीठो। मोल साहब तुंहिंजूं ॻाल्हियूं ठीकु आहिनि, पर एॾो वधो न, एॾो वधो न, एॾी वधाउ न कयो, नबी जे शान खे एतिरो वधायो न। मुंहिंजो चाचा चिबड़ मुल साहब हाणे हेॾे आहे, पहिरीं तूं नबी पाक जे नाले मुबारक शान मुबारक जी लीको कढ, मां असुल कोन वधंदुसि त हेतिरो आहे अॻिते कोन्हे। अल्लाह थी त फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक, या रसूल अल्लाह तुंहिंजो ज़िक्र त मां बुलंद कयो आहे। मां ग़रीब मिस्कीन पंहिंजे कद बुत आहार मां हेतिरी थो करे सघां। हिते आलम चलो हुजे त छत खे वञी पुॼाए, माना जेतिरो कद ओतिरो मथे, जेतिरो कद ओतिरो ईअं न, सभु को पंहिंजी ताक़त वारा न। अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, तुंहिंजे तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे मां अल्लाह बुलंद कयो आहे। रब थो चए न मुंहिंजे ताक़त जी हद आहे, न को मुस्तफ़ा तुंहिंजे शान जी हद आहे। बयान करण वारो केरु आहे? अल्लाह। बयान करण वारो केरु आहे? ओनी अल्लाह पाक पंहिंजी ताक़त लॻाई आहे न। हो तोखे मूं तुंहिंजो ज़िक्र मूं बुलंद कयो आहे। या इहा आयत क़ुर मां कढी छॾियो भला, को जॻो को जान छुटेव त हिकिड़े पासे थियो शीहनि वांगुरु क़ुर जा मुनकिर बणिजी वञो। मुंहिंजा भाउ अज़ीज़, मुंहिंजे महबूब करीम जे शान खे असां केतिरो बि वधायूं, असां वधाए नथा सघूं। ॿुध अम्मा आशा जो फ़ैसिलो, हवालो बि बुखारी जो थो ॾियां, ग़लति निकिरे जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा, न त तोखे मञणो पवंदो। अम्मा आशा सिद्दीका चओ सुभान अल्लाह। फरमाए थी अर्ज़ थी करे, कुल्लु गुलुबिन फी हक़्क़िही तक़सीरुन, जेतिरो बि नबी पाक जे शान में मुबालगो कजे उहो घटि आहे, मुस्तफ़ा जो शान मथे आहे। उम्महातुल मोमिनीन में बीबी साहबा शामिल आहे। अल्लाह जी क़ुरान में फरमायो आहे व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबीअ जूं घर वारियूं तव्हां जूं मायूं आहिनि। उहा असां मोमिन जी अम्मा थी चवे त कुल्लु गुलुबिन, हर उहा ज़्यादती, हर उहो गुलुब, हर उहो इज़ाफ़ो केतिरो बि तव्हां नबी पाक जे शान में बयानु कयो, फी हक़्क़िही, नबी पाक जे बारे में तक़सीरुन घटि आहे। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे शान खे तक न, तोड़ न, माप न, वज़न न कर। ख़ुदा जे हबीब जो शान ख़ुदा ताला तमामु घणो बुलंद फरमायो ऐं अल्लाह जे महबूब खे मोकिले असां ते करम कयो आहे। ख़ुशि आहियो? राज़ी आहियो?
भाग साडा खुलिया रांझन रावी जुलिया चओ सुभान अल्लाह भाग साडा खुलिया रांझन रावी जुलिया हीर दे नाले हुलिया पर मतलब सब कहे पाया आयो त अम्मा आशा जे भागन में जो वर बणजी आयो हीर जे नाले हुलिया आयो त उन जे क़िस्मत में पर मतलब सब कहे पाया सॼे जहान खे मुस्तफ़ा रंगे छॾियो बेटा चवंदो आहे आया आसथिया में मुंहिंजा ॿारो चलब मोर में पसी पर पुंढल जी मुंहिंजा ॾींहं नेण छरियाम हाणे गूदर विसरियाम जो सुखन शाखूं कढियूं अल्लामा अहमद कस्तलानी जेको बुखारी शरीफ़ जो शारिह हुआ उन मवाहिबुल लुदनिया में लिखियो आहे त रसूलुल्लाह जे विलादत वारी राति मर्रत वहुशुल मशरिक इलल मगरिब बिल बिशारात परिंदा दरिंदा जी तजणा जानवर झंगलनि जा वणनि जा समुद्रनि जूं मच्छूं वांगर उन्ही महबूब जे ॼमण वारी राति ओभर वारा ओलह पिया वञनि ओलह वारा ओभर पिया वञनि उत्तर वारा ॾखण पिया वञनि ॾखण वारा उत्तर पिया वञनि हिक ॿिए खे चवनि था मुबारक अथव जो मोहम्मद मीरो आयो आहे सुभान अल्लाह पखियुनि खे बि शनास थी पई जो हबीब जे अचण जूं हिक ॿिए खे मुबारकूं ॾियनि पिया मुंहिंजा दोस्त थी त टोलनि जा टोला उभर वारा सभु ओलह असां पखियुनि खे जीतनि खे चओ घबरायो न असां बि जुलूस कढंदासीं झिर मेरे लाई झिरकिल गुण दाइम त्यागेरा झिर मेरे लाई झिरकिल गुण दाइम त्यागेरा कोइल पई कूकारे बहकन प्या बाटेरा अल्लाह चो चो अल्लाह 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 जह दम जी जल जी झोलीअ में जान को आयो जह दम जी जल जी झोलीअ में तह दम हर हिक सासी हमदु सना हीअ गायो अल्लाह 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 अबा ये सुभाणे चवंदव अबा रुगो पई त पढ़ियूं रुगो बोलूं त पढ़ियूं रुगो बेस त पढ़ियूं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे साहब उन मूंखे चयो त अबो वियो मरी पोइ हिकिड़ा मौलूदी मुंहिंजा दोस्त आहे उनखे चयो यार अबो मरी वियो आहे अबे खे कब्रिस्तान ॾे खणी हलूं त पोइ तव्हां नात पढ़जो दावत अथव की असांखे भाड़ो करायो ॾे खोड़ भाड़ा रुगो अचो की असां अबे खे सिंगारे वेंचारे हंध पंध रखी जनाज़ा पढ़ी हाणे कब्रिस्तान ॾे खयोसीं त मौलूद पिया चवनि अल्लाह पुॼायो मुंहिंजे मन जूं मुरादूं मां चयोमांसि छा था चओ तव्हां बास बासी अबो मरे बेवकूफ़ इहो थोरो चइबो भला पोइ छा चऊं जेको ॿियो को चओ असांखे ॿियो त अचे कोन थो
मिलो मोहम्मद अणा ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। मिलो मोहम्मद अणा ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। सूर सख़्जूं पार सिर ते सभु खणी अॻिते वञा। मिलो मोहम्मद अणा ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। ॻाल्हि हुजे मौक़े जी, तूं भली सुभाणे चइजां त मौलूद पे पढ़ियो आहे। मौलूद त आहे ई, मीलाद ऐं मौलूद ॻाल्हि साॻी आहे। असां साईं जा मीलाद न पढ़ूं त ॿियो छा पढ़ूं, चओ सुभान अल्लाह। अबा मुस्तफ़ा जो मीलाद पढ़बो न या साईं? पखी बि छा पिया चवनि, अल्लाहू अल्लाहू झिरमिर लाई झिरकिन गुण ॻाइनि पिया ॿेरा, कोयल पई कूकारे पहकनि पिया ॿाटेरा। चओ अल्लाहू 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 अल्लाहू। जंहिं दम जी जल्दी झोलीअ में जान पो आयो, तंहिं दम हर हिकु सांसी हमद सना हीअ ॻायो। चओ अल्लाह ज़िक्र हबीब थियो जारी, फिक्र वया थी फानी। अब थरो था न, अब तव्हां ठरी पियो त मूंखे दुआ थी पवंदी। ज़िक्र हबीब थियो जारी, फिक्र वया थी फानी। जॾहिं मके मंझ आयो मीर मोहम्मद जानी। जॾहिं मके मंझ आया मीर मोहम्मद जानी। चओ अल्लाहू 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 अल्लाहू। जंहिं दम जी जल्दी झोलीअ में जान पो आयो, तंहिं दम हर हिकु सांसी हमद सना हीअ ॻायो। हे महीनो ई मुस्तफ़ा जे शान ॻाइण जो आहे। असां त 12 ई महीना ॻाईंदा, पर मीलाद में ज्यादा सुबुह शाम पिया नातू पढ़ो। मुंहिंजा दोस्त जुलूस कढंदव, झंडा लॻाईंदव, सुभान अल्लाह। गुंबद ख़ज़रा वारो झंडो या लालैन पाक वारो झंडो। मुंहिंजा दोस्त अॼु पे मां ॾिठो, कॾहिं सफ़र कंदा आहियूं न साईं, उबावड़े खां कराची ताईं, कराची खां उबावड़े ताईं, किथे किथे ॾिसंदा आहियूं त डोलूअ जहिड़ो झंडो चिमकंदो आहे। डोलू किथे किथे बबुर ते, मतिलबु थंभे ते, मुचाणियो थंभो ॿिन्ही पार्टी जो आहे, बबुर ते बीठो आहे, इहो ॿिन्ही पार्टी जो आहे, पर ॿ टे ॾेखारींदा आहिनि। अॼु जो नवाब शाह खां निकिता आहियूं त मुंहिंजा त सॼो मुल्क साओ लॻो पियो आहे। मुंहिंजा दोस्त तव्हां जिथे ॾिसो हे ॿ टे झंडा त चओ त अथव इहे बसि। जिथे ॾिसो त हे 2 4 5 झंडा आहिनि इहे, ऐं जेके झंडा ॾिसो त न आहिनि सभु या रसूलुल्लाह वारा आहिनि। सर्वे खणी कयो त केतिरा आहिनि। हाणे वरी मीलाद में अचो ख़बर पइजी वेंदी। ख़ुदा जो कसम आहे, दुकाननि में घरनि में जिथे किथे चओ सभु को थो चवे नूर वाला आया है, नूर वाला आया है, नूर लेकर आया है, नूर लेकर आया
मुझे हबीब करीम जी ज़ात नूर वठी आयो आहे, सॼे मुल्क खे नूर करे छॾींदो। आलमन लिखियो आहे, मुहक़िक़न लिखियो आहे, मुहद्दिसीन किराम लिखियो आहे त महबूब करीम जे मीलाद मल्हाइण जे करे हिकिड़ो साल तव्हां हिकिड़ो महीनो मीलाद मल्हायो, उन हिकिड़े मीलाद जे महीने जे बरकत सां ईंदड़ सॼो साल अमन अमान में गुज़रंदो आहे। तव्हां जूं मुरादूं पूरियूं थींदियूं, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत पवंदी, तव्हांखे अलाह जी आसमान ज़मीन जी आफ़तुनि खां बचाए छॾींदो। रब ॾिसे थो त मुंहिंजे हबीब जी ख़ुशी मल्हाइनि था, कावड़ त ॾाढी थी अलाह खे अचे त निमाज़ बि नथा पढ़नि, रोज़ा बि नथा रखनि, गुनाह बि कनि था, रब चिड़ी थो पवे, नाराज़ थो वेठो आहे। पर जंहिंमहिल मदीने वारे साईं जी ख़ुशी था मल्हाइनि, अलाह जी फरमाए थो छॾियो हुज़ूर सदके माफ़ी था। हरू भरू तव्हां बेनिमाज़ी न थिजो, न तव्हां चओ ठहियो रुगो मीलाद मल्हाए, मुंहिंजा दोस्त वरी मीलाद मल्हाए निमाज़ पढ़ंदव न त मदीने वारो ठरी पवंदो। साईं फरमायो आहे कुर्रतुल ऐनैय, मां मुहम्मद करीम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। तंहिंजे करे तव्हां सुन्नत जमायत वारा पाण खे लॼायो न, दुश्मन तव्हां ते आंगुर न खणे, हे ॾिसो बेअमल आहिनि, तव्हां बेअमल न थिजो, सालिया नेक बणिजी पओ, पोइ महबूब जा मीलाद मल्हायो, इनशा अल्लाह ताला इन महबूब जे मीलाद में बरकत ई बरकत आहे। मूंखे हिकिड़े चयो साईं, नबी पाक अलैहिस्सलाम 23 साल नबूअत हलाई। हा, घणा साल बाबा? 40 साल खां 63 वरिया ताईं, 13 साल मके जा, 10 साल मदीने जा। हिकिड़े ॾिहाड़े त नबी साईं मीलाद मल्हाया, हिकिड़े ॾिहाड़े जागो था तव्हांजो मीलाद नबी साईं 23 साल में हिकिड़े ॾींहुं त मल्हाया। आहे कोन अबू बकर उमर उस्मान त छॾ, पर ख़ुदि नबी साईं हिकिड़ो दफ़ो खणी मल्हाया त पोइ चऊं आहे सुन्नत आहे। मुंहिंजो अदा मुंहिंजो कसूर कोन्हे, हाणे न को हुजे ज़िले सखर जो अंधो तव्हांखे चए मुफ़्ती साहिब मूंखे सिज ॾेखार, मुंहिंजे अबे खे बि ताक़त कान्हे जो ॾेखारियां। अदा ॾेखारे सघंदो तव्हां? नथो मुफ़्ती ॾेखारे त कूड़ो आहे। अदा मुफ़्ती जे सतनि पीढ़ियुनि खे ताक़त न आहे जो तुंहिंजी अखि खे मां साफ़ कयां। पोइ ईसा अलैहिस्सलाम जेको अखि को हथु घुमावी का अखि सवली थी पई, मुंहिंजी ताक़त त कान्हे का। बाक़ी हाणे तुंहिंजो पाण अंधो हूंदे 23 साल में तोखे नज़र न ईंदो त मां छा कयां? हलिया तोखे मां बुखारी जी हदीस ॿुधायां। पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी आदत मुबारक हूंदी। बुखारी शरीफ में लिखियो पियो आहे मुस्तफा करीम हर सूमर जे ॾिहाड़े रोज़ो रखंदा। हर हफ़्ते में सूमर घणा, महीने में घणा, साल में घणा? खोड़ो हणो 4 ॿारो वरी 48 खे 23 सां ज़रब कयो। मोबाइल हूंदव और मुंहिंजा प्यारा तो 1104 ॾिहाड़ा मां लेखो करे छॾियो आहे। घणा थियो? 1104 मुंहिंजा दोस्त साल 23 साल में थिया। महबूब 23 साल सूमर ते रोज़ो रखंदा हुआ। असहाबी पुछंदा या रसूल अंगारे ते छो न, आचर ते छो न, अरबा ते छो न, खमीस ते छो न, जुमे ते छो न, छंछर ते छो न, रुगो तव्हां सूमर रोज़ा थो रखा, रोज़ा था रखो पिया छो भला? पाण फरमाइनि था फीहे तो इन्हीअ जे करे जो सूमर मां मुहम्मद जे विलादत जो ॾिहाड़ो आहे।
नारा रिसालत, नारा तहकीक, जश्न ईद मिलादुन नबी, मज़हब हक़ अहले सुन्नत, मुनाज़िर इस्लाम मुफ्ती अब्दुल रहीम साहब सिकंदरी। मुंहिंजा दोस्तो इहो तूं सोचे हिकिड़ो दफ़ो मां तो चवां तोखे 11 वारे जा 11 4 11 वारा 4 1100 जा 11 1154 जा 11 वारे जा 11 वरी 4 सिद्दीक फारूक उस्मान अली मुंहिंजे महबूब करीम ते 1104 दफ़ा पंहिंजो दिहाड़ो मल्हायो आहे। तोखे हिकिड़ो दफ़ो बि नज़र न अचे त मां छा कयां? सखर में अखियुनि जी कैप आहे का? अॻे हूंदो डॉक्टर निसार हाणे अलाए मरी वियो आहे को? मुंहिंजा दोनी नंढे खे वठी वञो डॉक्टर खां इलाज करायो, पर इहो डॉक्टर अखि कोन ठाहींदुसि, अखि ठाहींदुसि को रोज़े धणी जहिड़ो जवान। छो त हिकु अंदर जी अखि हिन जी बूटियल आहे, इहा अखि को वली खोले सघे थी, बाक़ी न खुले त मुंहिंजा अब्दुल रहीम कुझु बि नथो करे सघे। मुंहिंजा इतराज़ न कयो, मां त चवंदो हा त मुर्सी कयो, जमियत उलमा इस्लाम वारा मुर्सी कयो, ॾेखारियो का मुजाहिदी, ॿियो का फतवा त बेनज़ीर जी सालगिरह मल्हाइण हराम आहे, भुट्टे जो ॾिहाड़ो मल्हाइण हराम आहे, ॿियो फतवा काइद आज़म जो ॾिहाड़ो न मल्हायो हराम आहे, लियाकत अली खान जो ॾिहाड़ो न मल्हायो हराम आहे। ॿियो बयान त तव्हांखे 10 रुपया बयान जा मां वठो ॾियांव बाबा, इनाम जो टको ई कोन आहे। 10 रुपया दिलाई 10 रुपया फी बयान ते ॾियांव, ॾेखारियो मुर्सी हिते मरो थो चढ़ेव, ख़बर अथव त बयान ॾिनोसि त ॿिए ॾिहाड़े ॻाढ़े जेल में। बाक़ी शर्म नथो अचे जंहिं नबी जे सदके तोखे माण्हू साईं कनि, आलिम भाइनि, इज़तूं कनि, मुसले ते बि नमाज़ पढ़ाई, नबीअ जे इल्म जो पाण खे वारस सॾाई, उन महबूब करीम जे मीराद ते, महबूब जे आमद ॾिहाड़े मल्हाइण ते तोखे एतिराज़ आहे। केतिरा बदमज़हबनि पंहिंजे ॾिहाड़नि खे, पंहिंजे यादगारनि खे मल्हाईंदा आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, सारी दुनिया जे यादगारनि मां भले खां भलो यादगार मुस्तफ़ा जी आमद आहे। इहो बार बार मल्हायो, हर हमेशह मल्हायो, ख़ुशियूं कयो, ज़ाहिरी पंहिंजी जिस्म खे, जान खे, घरनि खे सींगारियो, ख़ुशी कयो त जीअं पतो पवे त हे ख़ुशि आहिनि। ॿी साईं रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु मकतूबा शरीफ़ में सदर पंहिंजे हथ अखर लिखियल आहे, हथ अखर पान लिखी अथनि। मां हेॾे ॿुधायो हिन में कहिड़ो ॻोठो जल्दी कल उते ॿुधाए, हिते बि तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजा दोस्त सदाईंदा वरी रोज़ थियण जा मुरीद आहिनि, हाले ॾींहुं शरीफ़ जा। हाणे हिकिड़ो ताज़ो मूंखे रिसालो मिलियो, अब्दुल गफूर सिंधी मेमुण को लाड़काणे जो आहे, मशहूर अदीब आहे, सम्झो था बाबू, मशहूर अब्दुल गफूर मेमुण सिंधी। उन लिखियो आहे लाड़काणे में तहरीक आज़ादी में लाड़काणे जो हिसो, फलाणो फलाणो रुगो मेमुण लिखिया अथसि। लिखंदे लिखे थो त मौलाना अब्दुल करीम बेराई वॾो क़ाबिल आहे, वॾो अदीब आहे, वॾो होशियार आहे, वॾो समझदार आहे, सुठो आलिम आहे, पर कोरीअ मां मेमुण मां कुरेशी थी वियो आहे। लिखियो अथसि, मां वटि पोइ रिसालो रखी छॾियो। मुंहिंजे यार वेझो हुजे त मिठाई खारायासीं कि हुयो कोरी, कोरीअ मां थियो काज़ी, काज़ीअ मां थियो कुरेशी। हाणे मुंहिंजो शुक्र आहे तरक़ी त कई अथनि। हाणे पाण खे चवंदा साईं असांजे साईं ॾेर शरीफ़ वारो हमादुल्ला साहिब हाले जी शरीफ़ वारे जो अदब सां नालो वठो बाबा, बेअदबी न करियो। हमादुल्ला साहिब जो हाले जी शरीफ़ जो, हाले जी शरीफ़ वारो अमरोट शरीफ़ जो, अमरोट शरीफ़ वारो भरचूंडी शरीफ़ जो, भरचूंडी शरीफ़ वारो सोई शरीफ़ जो, सोई शरीफ़ वारो दरगाह शरीफ़ जो, रोज़े धड़ी। अरे चंद्रा ये तव्हां त असांजा हो, असांजा हो, ये त
असां जा हो तव्हां थोरा ख़राब छो थिया हो? उहो रोज़े धणी जेको शेखुल मशाइख़ आहे, हिन सिंध में कादरी सिलसिले जो सरवाण आहे। उन पंहिंजे मकतूब शरीफ़ में लिखियो आहे हिकिड़े वलीअ खे ज़ियारत थी रसूलुल्लाह जी, ख्वाब में नबी से खे चई क़िबला तुंहिंजो असां मीलाद मल्हाईंदा आहियूं, कुझु माण्हू झलींदा आहिनि, हाणे अॼु तुंहिंजो दीदार थियो आहे, तूं ॿुधाए त मल्हायूं या न? हज़रत रोज़े वारा पाण लिखनि था त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन फरह बिना फरहना बिही। ओ अल्लाह जा वली ख्वाब ॾिसण वारा, असांजी जेको ख़ुशी मल्हाईंदो आहे मां मुहम्मद उन खां ख़ुशि थींदो आहियां। मन फरह बिना फरहना बिही, जेको असांजी ख़ुशी कंदो आहे असां उन खां ख़ुशि थींदा आहियूं। मुंहिंजा भाउ जेकॾहिं रोज़ जॾहिं खां फिरी आयो त बोला शाह वलीउल्लाह जा पाण खे सॾाईंदा हो। शाह वलीउल्लाह जो बाबो शाह अब्दुर रहीम वो लिखे थो पहुचा थो त दुर्र समीन किताब में फी मुबशरात नबील अमीन में लिखे थो, ॿिए किताब में बि लिखे थो, पर मां चयो त मां हर साल रसूलुल्लाह जो उर्स कंदोसि, हर साल मीलाद मल्हाईंदोसि। हिकिड़े साल ग़रीबत अची वई, न मल्हाए सघियुसि। ज़ाल यादि ॾियारियो त शाह अब्दुर रहीम वलीउल्लाह जो पीउ शाह अब्दुर रहीम उर्स हिन साल कोन थो करे। चयो मां तोखे ख़बर आहे ग़रीबत आहे, हिन साल आहे कुझु कोन, छा कयां? माई चयो तूं वञी को वठी आ, को नात ख़ान, को मिलाद ख़ान, को मोली वठी आ, मां पाण ई ते इंतज़ाम कयां। पुछियो मां छा कंदीअ? के ॿियो कुझु कोन्हे, चणा थी भुञा रसूलुल्लाह जे मिलाद में। माईअ चणा भुञी तयारु करे सुठा सुरहा ठाहे रखियईं। असां हेॾो को नात ख़ान मौलूदी वठी महबूब करीम अलैहिस्सलाम जो मिलाद बयान कयोसीं, सलातो सलाम पढ़ियोसीं, नातो कयूंसीं, उन खां पोइ बिस्मिल्लाह करियो, महबूब जो लंगर उहे चणा विरहाया, सभु हलिया विया। शाह अब्दुल अज़ीज़ पाण थो फरमाए, राति थी त मूंखे रसूलुल्लाह जी ज़ियारत थी। ॾिसां त हिकिड़ो ख़ूबसूरत तख़्तो आहे, उन ते मुस्तफ़ा वेठो आहे, तरह तरह ताम पिया आहिनि, हलवा पिया आहिनि, सीरा पिया आहिनि, गोश्त पिया आहिनि, पुलाव पिया आहिनि, अलाए छा खो ठवा, सभु कुझु पियो आहे। जो मां चयो त मां ॾिसां मूं वारो उर्स, अञा जो ॾिसां तो चणनि वारी प्लेट रसूलुल्लाह जे हथ मुबारक में आहे। पाण फरमान पिया कहे सभिनी जो उर्स आहे, पर असांखे ही वधीक पसंदि आहे, जो हुन ग़रीबी हाल में बि असांखे यादि कयो आहे। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं शाह अब्दुर रहीम जा चणा अघामनि था त हाजी मुनीर अहमद जो उर्स बि अघामी वेंदो, तव्हांजो उर्स बि अघामी। तव्हां सभई महबूब जे ख़ुशीअ में मीलाद मल्हायो, ख़ुशियूं कयो इंशा अल्लाह ताला। मुंहिंजा दोस्त मां ईअं बि चवंदो आहियां त अल्लाह बि चयो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, मुंहिंजो थोरो अथव मोमिननि ते, मुनाफ़िक़नि ते कोन्हेव। मुंहिंजो थोरो कंहिं ते आहे? मुनाफ़िक़नि ते कोन्हे। पोइ जेको मोमिन आहे सो मीलाद मल्हाए। अल्लाह ते मुंहिंजी तव्हांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। दुआ कयो साईं हाजी मुनीर अहमद जे भाउ साईं मुख़्तार अहमद खे अल्लाह खे मुकम्मिल तंदुरुस्ती अता फरमाए। हिते जेके आया सभिनि जा ख़ुदा बेड़ा पार करे, महबूब जे मीलाद करण वारनि खे ख़ुदा सदाई ख़ुशियूं नसीब फरमाए। अल्लाह से दुआ करो ख़ुदा बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमाए, बीमारनि खे शफ़ाऊं अता करे। अल्लाह के असां सभिनी जूं हाजतूं पूरियूं फरमाए। टाइम थोरो थी वियो, माफ़ कजो, थोरा घणा थाली में भला महबूब जूं जेके बटड़ी ॻाल्हियूं ॿुधियूं के हींअर सरी पियो हूंदो इंशा अल्लाह ताला। अल्लाह ती जल जलालो मनोवर हिन मस्जिद खे साईं वार जे वेड़े ते क़यामत ताईं आबाद। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे सलाम पढ़जे, पोइ वरी दुआ ख़ैर जी घुरिजे।